रावलपिंडी जो अगूणो कमिश्नर लियाकत अली चट्ठा आम चूंडुनि में धांधली बाबति पंहिंजे बयान तां फिरी वियो। इलेक्शन कमीशन में बयान कलम बंद कराईंदे लियाकत अली चट्ठा जो चवण आहे त हुन हिक सियासी पार्टी जे अॻुवाण जे भड़काइण ते चूंडुनि में धांधली जो बयान ॾिनो। आम चूंडुनि में धांधली बाबति पंहिंजे बयान ते शर्मसार आहे। क़ौम खां माफ़ी वठे थो। कंहिं बि आरओ खे चूंड अमल में मुदाख़लत या वरी कंहिंजी हिमायत जो हुकुम न ॾिनो। जेयूआ सरबराह मौलाना फज़ल रहमान जो चवण आहे त आम चूंडुनि में धांधली जा 76 सालनि जी तारीख़ जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। जेकॾहिं चूंडूं तकरारी हूंदियूं त पार्लियामेंट जी कहिड़ी हैसियत हूंदी। मुल्क में आइन जी बारादस्ती खे चिथियो वियो आहे। मुस्तक़बिल जी हिकमत अमलीअ सां क़ौम जो फ़ाइदो थींदो। वफ़ाक़ी काबीना यूटिलिटी स्टोर ते रमज़ान पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। यूटिलिटी स्टोरनि ते 7 अरब 49 करोड़ रुपयनि खां वधीक जो रमज़ान पैकेज ॾिनो वेंदो। रमज़ान रिलीफ पैकेज 4 मार्च खां शुरू थींदो। टारगेटेड सब्सिडी ज़रिए 19 बुनियादी शयुनि ते रिआयत ॾिनी वेंदी। निगरान वज़ीर आज़म अनवार उल काकड़ जो चवण आहे त निगरान काबीना ऐं अमले तरफ़ां सहकार करण ते सनम थोराइतो आहे। पाकिस्तानी अवाम में तमामु घणियूं सलाहियतूं मौजूदु आहिनि। अब्दुल अलीम लाशारी सिंध टैक्स बुक बोर्ड जो नओं चेयरमैन मुक़रर। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर अब्दुल अलीम लाशारी खे नओं चेयरमैन मुक़रर करे छॾियो। सूबाई मोहतसब जे डायरेक्टर अख्तर बुगटी खां चेयरमैन बोर्ड जी चार्ज वापसि। कराची मैट्रिक बोर्ड जी समूरी टीम ऐं अमलो इम्तिहाननि में हेराफेरी जो ज़िम्मेवार करार। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर इंक्वायरी कमेटीअ जी सिफ़ारिशुनि ते अमल जी मंज़ूरी ॾेई छॾी। कमेटी पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त मैट्रिक बोर्ड जे समूरी टीम नतीजनि में हेराफेरी गफ़लत जी ज़िम्मेवार आहे। कंट्रोलर, डिप्टी कंट्रोलर ऐं असिस्टेंट कंट्रोलर समेत IT टीम गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। जांच दौरान कंहिं बि मुलाज़िम बयान रिकॉर्ड कराइण लाइ संजीदगीअ जो मुज़ाहिरो न कयो आहे। सांगड़ में बासरन भील ऐं भाट बिरादरीअ सां ज़ुल्म जी इंतहा करे छॾी। चोरी जे वाक़े ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते घरनि में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद। घरनि खे बाहि मुतासिरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। सिंध TV न्यूज़ ते ख़बर नशर थियण खां पोइ वाक़े जो केस दाख़िल। 3 ॼणा गिरफ़्तार। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। JWC वफ़द तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। मुतासिरनि ॾींहुं भरपूर मदद करण जो ऐलान। जाती जी सामूंडी पट्टी में उरड़ी जे मर्ज़ सबबि वधीक नींगरी फोती ॿारनि जो अंग वधी 5 थी वियो। वधीक केतिराई ॿार उरड़ी जे मर्ज़ जो शिकार। सिहत खाते बीमारी जो को बि नोटिस न वरितो। हैदराबाद सिविल अस्पताल मां ताज़ो ॼावल ॿारड़ो अगवा। ताज़े ॼावल ॿारड़े जी ॾाॾी वॉशरूम वञण लाइ औरत खे ॿार ॾिनो त खंभे भॼी वई। सिंध TV न्यूज़ तरफ़ां औरत जे ॿारड़ो खणी वञण जा CCTV फुटेज ज़ब्त। लाड़काने जे ख़ानगी मेडिकल सेंटर में पोहरियत फोत। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश सचल रोड ते रखी धरणो। ट्रैफिक मुअतल। वारसनि जो चवण आहे त डॉक्टरनि ऐं अमले जी लापरवाही सबबि पोहरियत फोत थी वियो आहे। गफ़लत जो मुज़ाहिरो कंदड़ डॉक्टर ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। रानीपुर में बदमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। थाणे अॻियां धरणो। अॻवान जो चवण आहे त रानीपुर में बदमनी वधी वञी शहरी गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे।